अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार मया गज़ाला अब सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि अॼु वफ़ाक़ी काबीना जो इजलास थींदो। मुल्की इक़्तिसादी ऐं सियासी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। 7 नुकाती एजेंडा बि जारी। काबीना खे GS+ बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। कराची, लाहौर, इस्लामाबाद, पिशावर ऐं मुल्तान एयरपोर्ट ते मनी लॉन्ड्रिंग जे ख़ात्मे लाइ पुलिस स्टेशन जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। क़ौमी सलामती जी पार्लियामानी कमेटी जो इन कैमरा इजलास अॼु थींदो। आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा ऐं DGISI लेफ्टिनेंट जनरल नदीम अहमद अंजुम क़ौमी सलामती जे मामलनि ते ब्रीफिंग ॾींदा। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी। सिंध ऐं बलोचिस्तान में बि वधीक बरसात जी गकथी। अॼु शाम ऐं सुभाणे कराची, हैदराबाद, जामशोरो, लाड़काणो, जेकबाबाद, शिकारपुर, दादू, सखर ऐं ॿियनि शहरनि में बरसात पवंदी। कराची में गर्मी पद वधि खां वधि 36 डिग्री सेंटीग्रेड रहण जो इम्कान। बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात तबाही मचाए छॾी। बरसात बाद जबलनि तां ईंदड़ पाणी आबादियुनि खे लोढ़े छॾियो। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल। इस्लामाबाद, लाहौर, सरगोदा, फैसलाबाद, सियालकोट, पसरूर, कोयटा, मालाकंड, कोहिलू, सिबी, खुजदार, डेरा बुगटी, नसीराबाद, जाफराबाद, लसबेला ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात। KPK, गिलियात, कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में लैंड स्लाइडिंग जो ख़दशो। IMF जो प्रोग्राम हिकु ॿिनि ॾींहंनि में बहाल थी वेंदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल जी दावा। चवे थो IMF प्रोग्राम जो पघारूं वधाइण सां को बि तालुक़ न आहे। सालियानो 12 लख रुपयनि ताईं आमदनी ते टैक्स छूट बरक़रार रहंदी। कंपनियूं सालियानो 30 करोड़ रुपयनि जे मुनाफ़े ते 2% टैक्स अदा कंदियूं। फाइनेंस कमेटी तजवीज़ ॾिनी आहे त 30 करोड़ रुपयनि ते टैक्स न लॻाए वञे। 30 करोड़ रुपयनि खां वधीक आमदनी ते टैक्स लॻाए वञे। नेब जो इदारो सियासी भञ ड्राह लाइ इस्तेमालु थियो। जेसीं ताईं नेब मौजूदु आहे त मुल्क हली न सघंदो। मुल्क जो सदर पार्लियामेंट जी नफ़ी करण ते मजबूर आहे। तेल जी ख़रीदारी बाबति मामले खे ॾिसी रहिया आहियूं। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाक़न अब्बासी जो इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं नेब मुल्की मईशत खे तबाह करे छॾियो आहे। बलोचिस्तान जे नए माली साल 2022-23 जी 600 अरब रुपयनि जी बजेट अॼु पेश कई वेंदी। सरकारी मुलाज़िमनि जी पघारनि ऐं पेंशन में वफ़ाक़ जी आम वाध करण जो इम्कान। जेकबाबाद वेझो गढ़ी सभायो पाड़े में नौजवान जो तशद्दुद थियल लाश। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए इस्पताल पहुचायो। पुलिस जो चवणु आहे त मोहम्मद हनीफ बिरोही जे मथे ते धक जा निशान आहिनि। झंडो मरी जे ॻोठ शेर लुंडवासी मज़दूरी कंदड़ नौजवान बलोचिस्तान में मारिजी वियो। वारसनि जो चवणु आहे त नौजवान इमरान अली लुंड जो मड़ अॼु बलोचिस्तान खां प्यारो लुंड आंदो वेंदो। सखर में पुलिस जे मुबैना मुक़ाबले दौरान हिकु जवाबदार मारिजी वियो। मारिजी वियल जवाबदार जी सुञाणप पंजाब जे शहर राजनपुर जे इरशाद नाले तौरु थी। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार पुलिस मुक़ाबलनि, चोरी, फुर ऐं ॿियनि संगीन ॾोहनि में पुलिस खे घुर्बल हो। ऐं अॻूणी वज़ीर आज़म शहीद बेनज़ीर भुट्टो जी अॼु 69वीं सालगिरह मल्हाई पिए वञे। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं मुनक़िद कयूं वेंदियूं।